ख़ुसूसन आउं पंहिंजे क़ौमी तहरीक जे कारकुननि सां थो ॻाल्हायां। उन्हनि खे पंहिंजे मक़सद जे तरफ़ तेज़ी सां वधिणो आहे। सरकार केस वग़ैरह करे या असांजी गिरफ़्तारियूं करे असांजे अॻुवाणनि जूं उन में रुकावटूं विझी रही आहे, पर इन्हनि रुकावटुनि जे बजाए असांखे सम्झणु घुरिजे ऐं सॼी क़ौम जो असांखे अक्सरियत जो साथ आहे त हीउ जेको पलार आहे ख़ुसूसन ॼामशोरो, ठट्टो ऐं मलीर ज़िले में, इनखे क़ौम मुतफ़िक़ा तौर ते रद्द कयो। असां को ॾोह कोन कयो। ही रुकावटूं आहिनि जेके साम्राज्य जूं साज़िशूं आहिनि। उन जे करे इन्हनि साज़िशुनि जो शिकार थियण जे बजाए पाण खे अॻिते क़दम वधाइणो आहे, जिदोजहद में अॻिते वधिणो आहे, पुरअमन सियासी जिदोजहद करणी आहे, पुरतशदुद खां पासे थियणो आहे ऐं पुरअमन सियासी जिदोजहद तव्हांजी लीडरशिप हाणे इलाही मैच्योर आहे। 30-40 सालनि जे तजुर्बनि ऐं तहरीकुनि मां उभरी निकिती आहे। उन जे करे पंहिंजा फ़ैसिला अकेले सिर करण जे बजाए, जज़्बात जे करण जे बजाए होश आवाज़ सां करियूं ऐं असां इहो चऊं असां पंहिंजे क़ौमी आवाज़ थी बणिजणो आहे, सॼी क़ौम खे थी, ऐं पीपुल्स पार्टी जी ही सिंध दुश्मन ऐं सिंध खे विकिरो करण जी साज़िशुनि खे नाकाम बणाइणो आहे। उन जे करे अॻिते वधो, न कि हिन जे साज़िशुनि जो शिकार थियो। महिरबानी थी।